जुडे में चांडिया बिरादरी पारां पुलिस जी ज्यादती खिलाफ एहतजाज कयो वियो। शागिर्द गुल हसन, नूर हसन, गुलाम हैदर ऐं ॿियनि दाइंदे चयो त बिरादरीअ जे बाअसर उस्मान चांडियो पुराणे तकरार तां घर ते हमलो करे ज़ख़्मी कयो आहे। हुननि चयो त हू नबीसर थाणे ते केस दाख़िल कराइण लाइ विया त एसएचओ बाअसरनि जी विंगार वांदे मथनि ई कूड़ो केस दाख़िल कयो। असांजे घर ते हमलो करे असांखे मार कुट ॾेई उन खां पोइ असां केस दाख़िल करायो। असां ते पुलिस का बि इनकारी न कई। उन खां पोइ असां कुनरी थाणे ते वियासीं। उते असां सर्टिफिकेट वरितो, असांखे न ॾिनो वियो। असांजी का बि कार्रवाई न कई पुलिस। मां कई उल्टो असां मथां एफआईआर दाख़िल कराए वरिती। संदन चवण हो त हू ग़रीब आहिनि, जंहिं करे बाअसर मथनि ज़ुल्म कनि पिया, जंहिं करे खेनि जानी नुक़सान जो ख़दशो आहे। चांडिया बिरादरी जे माण्हुनि अपील कई त मथनि दाख़िल कूड़ा केस ख़त्म करे खेनि इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फराहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।